हर स्त्री जे लाइ हिकिड़ो मूल मंत्र तो ध्यान नहीं ॿुधिजो। हर माता जे लाइ जंहिंजी शादी न थी आहे अॻिते हली थिए उहे पेके जे लाइ बि कनि, शादीअ खां पोइ ससुराल जे लाइ बि कनि, पेके जे लाइ बि कनि। केवल तव्हांजा 60 सेकंड लॻंदा, ध्यान ॾेई ॿुधो, ठीकु आहे। सुबुह जो उथी सनानु करे जेॾीमहिल बि तव्हांखे समय मिले, बिना सनानु करे सुबुह जो निंड मां उथो, हंध ते ई वेठे वेठे हथ जोड़े मन में, ज़बान सां न, मन सां चवणो आहे त हे श्री कृष्ण, मां तव्हांजे शरण आहियां। हे मुंहिंजो जेको परिवार आहे इहो तव्हांजे शरण अथव, मां पूरी ज़िमेदारी तव्हांखे थी ॾियां। असांजे परिवार में भक्ति हुजे, प्रेम हुजे, भुली करे बि असांजे परिवार में अशांति न थिए प्रभु। अगरि असांजा अहिड़ा कर्म बि आहिनि त प्रभु तव्हां क्षमा कजो, तव्हां संभाले वठिजो। दुख अचनि लेकिन असांखे धीरज पहिरियों ॾिजो, विपत्ति अचे सहनशीलता पहिरियों ॾिजो प्रभु। तव्हांजे सुख दुख खे असां सही वठूं, प्रेम सां हलूं, घर में खीर खंड थी हलूं, अहिड़ी कृपा कजो। मां तव्हांजे शरण आहियां प्रभु। मां तव्हांखे बार बार भुलिजी वेंदीमांव, तव्हां मूंखे यादि अचिजो। चओ हरे राम। इहा प्रार्थना करे भाव सां, भले तव्हां 1 मिंट भॻवान जो नालो खणो, पोइ त तव्हांजो जेको बि आहे व्यवहार भगवान जो सॼो ॾींहुं भॼन करणु खपे, पर सुबुह जो उथी करे 1-2 मिंट भगवान खे ध्यान धारे सुमरन करे या प्रार्थना कजे।